सेवण मावा के ख़बर ॾींदा आहियूं। तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवाणी जी रिपोर्ट मुताबिक़ जामशोरे ज़िले के डिप्टी कमिश्नर अली ज़ुल्फ़कार मेमन सॼे ज़िले में पोलियो मुहिम असराइती अंदाज़ से हलाइण की हिदायत कंदे चयो त ॿार मुल्क जो मुस्तक़बिल आहिनि, जिनके एक सेहतमंद मुस्तक़बिल फराहम करणु असांजी अवलियन फ़र्ज़ आहे। हुन अहिड़ो इज़हार अॼु दरबार हाल जामशोरे में पोलियो मुहिम के इंतज़ामनि जो जाइज़ो वठण लाइ हिक गॾिजाणीअ जी सदारत कंदे कयो। ज़िले जामशोरे में पोलियो मुहिम 29 अप्रैल का 4 मई 2024 ताईं जारी रहंदी, जॾहिं त मुहिम दौरान 5 सालनि खां घटि उमिरि वारनि 2,45,769 ॿारनि जो हदफ़ मुक़ररु कयो वियो आहे, जंहिं लाइ 798 मोबाइल टीमियूं, 57 फिक्स टीमियूं ऐं 44 ट्रांज़िट टीमियूं जोड़ियूं वयूं आहिनि। आगाहीअ में DHO डॉक्टर इमामुद्दीन खोसो, फोकल पर्सन पोलियो डॉक्टर मोहम्मद रज़ा पंवर, कोआर्डिनेटर ILDHW डॉक्टर पीर मंजूर, डॉक्टर इरम, डॉक्टर असलम नारेजो, कम्युनिकेशन ऑफिसर इरफान महर, डिप्टी डायरेक्टर इतलात रफ़ीक अहमद सोलंगी, तालकनि के असिस्टेंट कमिश्नर ऐं सिहत खाते के अमलदारनि शिरकत कई।